सचो सतराम सचो पाठ साहब साई विस्पत जो सुहाने समय में उन सच साईं जी रामत पायण जे लाइ सदन दावन में आई। सोड़ी शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब के तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वादा साई विस्पत उन सच साईं जे रामतन में पंहिंजो पाण के साओ सताबो कर पंहिंजो पाण के उन मालिक जी आशीर्वाद सब बहारा ऐं वो रहमत ऐं आसीस पंहिंजो पाण मिलंदी आहे। आशीर्वाद थे कहीं जो ज़ाब्तो या कंट्रोल या नियंत्रण न होंदो आहे। आशीर्वाद पाइण वही सिर्फ पंहिंजी चाहत या कला हूंदी आहे। ऐं वॾी ॻाल्हि चए मां न ॾींदो उहा मुंहिंजे वस में आई। आशीर्वाद हकीकत में पाइण वारे जे वस में हूंदी आहे। ॾियण वारे जो त कंट्रोल आहे ई न। वो इन करे जो आशीर्वाद जो वास्तो असांजी भावना असांजी न्यास असांजी निवृत ऐं असांजे झुकाव सां आहे। असां ॾिसंदासीं कोई भी वॾो हुजे इन करे असांखे जेका इन्हनि संतनि महात्माउनि अज़ीम हस्तियुनि वॾनि जे अॻियां झुकाव सेखारियो वेंदो आहे, शीश निभाइण सेखारियो वेंदो आहे, उनजी मुराद सेखारी वेंदी आहे, उनजा चरण छुअण सेखारिया वेंदा आहिनि, नमस्कार करण सेखारियो वेंदो आहे। इन्हनि सभ जो मक़सदु पंहिंजे लाइ पाइण हूंदो आहे, साम्हूं वारे जे लाइ न। छाकाणि त साम्हूं वारे जे वास्ते आहे ई न। रहमत ऐं आशीर्वाद पाइण
वो अगरि असां चाहियूं असांजो हक़ बणिजी वेंदो आहे। उन ॾियण वारे जो कोई हक़ न आहे, पाइण वारे जो हक़ आहे। हाणे रावण ॾाढो समझदार, घाटो उहो बि हिकु ॿ ॻाल्हियूं छॾे करे बाक़ी त रावण सां कोई न पहुचंदो, एॾो होशियारु हुयो जे आख़िर में भॻवानु राम लक्ष्मण खे चयो त वॾो पंथ ते वेंदो करे न वञी करे कुझु सिखी अच। उहो पूरियूं जूं ॻाल्हियूं नी त जंहिंमहिल रावण जी ॻाल्हि आई त रावण खे मनायूं साईं रामेश्वरम जी पूजा करणी आहे, सो तव्हांखे करणी आहे, सो असां मनाइण आया आहियूं, तव्हां कृपा कयो हलो। रावण बि हिकदमि हा कई, मां पूजा कराईंदुमि। सभिनी रावण खे चयो तेरी दुश्मनी एॾो तूं कीअं वेंदे त कीअं पूजा कराईंदे? चयो दुश्मन न आया आहिनि, पंथ ते आया आहिनि, उहे ब्राह्मण ते आया आहिनि। दुश्मन ॾे अचनि हा त पोइ हुन सां ॻाल्हियूं। ओ अर्थ खणी करे आया आहिनि, दुश्मनी छा जी? हाणे जंहिंमहिल आयो उन पूजा कराई, वरी पूजा जी बि हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि आहे, ठीकु आहे हाली मौक़ो कोन्हे लिखियलु आहे, पर जंहिं वक़्तु पूजा थी, हाणे पूजा पूरी थी, पूजा खां बाद जेको पूजा कराईंदो यजमान उहो आशीर्वाद त ज़रूरु वठंदो, आशीष वठंदो ई वेंदो। ऐं राम ॿियो थियो, वञी करे रावण खे झुकियो, आख़िर उहो पोइ ब्राह्मण पंडित आशीर्वाद त वठंदो, उहो ॾींदो ई सही। जीअं उहो झुकियो त रावण पंहिंजो हथु परे कयो, हिकदमि चई विजयी भव, भई तुंहिंजी जीत थिए। सभिनी खे चयो तुंहिंजी आशीर्वाद आहे विजयी भव, तूं तबाह थींदे, सॼी लंका वेंदी, सभु कुझु वेंदो, तूं कीअं कंदे कीअं कंदे? इहा तूं आशीर्वाद ॾिनी कीअं थींदो, कीअं छा थींदो? चए ॻाल्हि न लंका जी आहे, न मुंहिंजे राजाई जी आहे, न मुंहिंजे कुझु बि आहे, न दुश्मनी जी आहे। ॻाल्हि आहे उन आशीर्वाद झुकियो, मूंखे ॾियणी ॾियणी आहे, मां हुते पंडित थी वियुमि, ब्राह्मण थी वियुमि, मां हुते दुश्मन थी ऐं मुंहिंजो सभु कुझु हलियो वियो रावण जो। चवंदा आहिनि जेकॾहिं आशीर्वाद न ॾिया त शायदि कुझु ॿियो थिए हा, परंतु मुंहिंजे वास जी न आहे। हू आयो आहे जो बि आयो त सभु चीज़ूं ख़तमु थी वियूं, बसि जेको बि आहे उन वक़्तु मूंखे पंहिंजो पाण खे ॾिसणो आहे। त आशीर्वाद, आसीस, रहमत इहा जेका बि आहे इहा ॾियण वारे जे वास न आहे, वठण वारे जे वास। ऐं कंहिं हिकु जी आसीस, कंहिं हिकु जी दुआ करोड़े जन्मनि जा पाप किथे छॾींदी आहे। तंहिंजे करे आसीस उते मिलंदी आहे जिथे आकड़ ख़तमु थिए, जिथे अहंकार ख़तमु थिए, जिथे वॾाई ख़तमु थिए। आम तौर सां रहिजी बि करे वेंदो, छाकाणि त आसीस पाइण जी जॻह ते आकड़ असां ते हावी पइजी वेंदी आहे। अहंकार असांखे रोके रखंदो आहे, ऐं जॾहिं बि अहंकार ईंदो असां कुझु न कुझु उल्टियो कंदासीं, ॻाल्हाइण में, ॿुधण में, चवण में, नंढे वॾे
चङे भले जी असांखे तमीज़ में न रहंदी। इन करे चङनि ऐं वॾनि जे अॻियां झुकाव सेखारियो वियो। अगरि झुकंदासीं हिकु त आसीस मिलंदी, ॿियो मुराद में असां को ग़लति लफ़्ज़ न निकिरंदा, मुराद में असां को ग़लती न थींदी। ऐं इन करे असां सचे साईं जे द्वार ते ईंदा आहियूं, उते आसीस पायूं ऐं जीअं असां को ग़लति लफ़्ज़ न निकिरनि, असां को चङा लफ़्ज़ निकिरनि, उनजे लाइ असां कुझु चङो ॿुधूं, कुझु चङो ॿोलियूं, कुझु चङो हिक ॿिए सां हलूं, कुझु बहितर कयूं। असांजो सीस उन सचे साईं जे अॻियां पंहिंजो पाण झुकी वञे, जिते असांखे आसीस मिलंदी रहे ऐं सचे साईं जी आसीस मिले, पोइ त असांखे को रोके बि कोन थो सघे। असां हमेशह वधंदासीं, हमेशह उनजी रहमत खे ऐं उनजे लाइ असांखे पंहिंजी नियत, पंहिंजी सोच, पंहिंजा वीचार बहितर करणा पवंदा आहिनि। छाकाणि त आशीर्वाद त मिलंदी आहे, पर जेकॾहिं असां चङा हूंदासीं त जेका आशीर्वाद मिलंदी उस असां चङाई में वधंदासीं, असां सभु कुझु बहितर थींदो। जेका रहमत मिलंदी, पर जेकॾहिं नियत, सोच, अंदाज़ ख़राब हूंदा, आशीर्वाद त मिलंदी पर उसां जेको कुझु ग़लति थींदो उहो सभु कुझु ख़तमु करे छॾींदो। आशीर्वाद शेवा ॾिसूं, ॿ राम बि कई, रावण बि कई, ॿिन्ही कई, पर ऐं जेकॾहिं हक़ीक़त ॾिसूं त तीली बि ॿिन्ही जे अॻियां जॻाई वेंदी आहे। तीली बि ॿिन्ही जे अॻियां रखंदा, पर हिकिड़ी अॻियां जेका तीली ॿारींदा आहियूं, माचिस त खणंदा आहियूं, पर उन सां ज्योति जॻाईंदा आहियूं, प्रकाश उथंदो आहे, रोशनी उथंदी आहे, ज्ञान, समझ, ज्ञान, इख़लाक़, किरदार, मर्यादा, मानवता, सभु कुझु ज्योति में जगंदो आहे। ऐं उहा थाली उनजे चौधारी फिरंदी आहे, राम जे अॻियां फिरंदी आहे। तुंहिंजी मर्यादा, इख़लाक़, किरदार, चङाई, क़दुरु, वॾंदाई जो क़दुरु, जीवन, ज्योति, सभु कुझु उनजे अॻियां फिरंदी आहे, उनजी पूजा थींदी आहे। ऐं उहे कुझु रावण बि कयो, पर नियत ऐं सोच चङी कोन हुई, इन करे अमल चङा कोन हुआ। उहा जेका ज्योति, उहा जेका तीली जगंदी आहे, हुनखे ज्योति जॻाईंदी आहे, ऐं मुंहिंजे बद किरदार, बद इख़लाक़ ऐं ग़लतियुनि भरे जीवन खे, मुंहिंजे जीवन खे हमेशह लाइ जलाए छॾींदा। भई अहिड़ो असांखे जीवन ई न खपे जेको एॾो असांखे बद बनाए, एॾो ख़राबु बनाए। हक़ीक़त में रावण खे न जलायो वेंदो आहे, उनजी बदकारियुनि खे जलायो वेंदो आहे। त अहिड़ियूं बदकारियूं असांखे न खपनि जेको असांखे जलाए रखनि। लेकिन राम जी जीवन ज्योति असां सभु चाहींदा। तो साॻे नमूने
असां जेको उन सच साईं जे द्वार ते ईंदा आहियूं, इन जो मक़सदु हूंदो आहे असां उनखां उहा रहमत घुरूं। ऐं इन करे चयो वेंदो आहे हिकिड़ो शख़्स हिकिड़े बुज़ुर्ग ॾे वियो, संत ॾे वियो, उनखे चयईं, जैसे साहब मैं मालिक के पास जाऊं तो क्या मांगो? सोनी चयो, मालिक से मत मांगना, मालिक से मत मांगना। मालिक से ना मांगू तो किससे मांगू? उनसे तो मांगना होगा, उससे तो कुछ मांगो। नहीं, मालिक से मत मांगना। तो जिस कैसे, उससे कुछ कैसे क्यों ना मांगो? उसे मैंने कहा कब कहा कि उसे कुछ ना मांगो? मैंने कहा से मत मांगना। आप खुद कह रहे उसे मत मांगना, फिर कह रहे कुछ मैंने क्या कहा तो मैं क्या समझाऊं? मैं वही तो मैं कह रहा हूँ, जब उसी मालिक के पास जाओ तो उसे मत मांगना। भाई मती सुमती ॾे सब कुछ थी तो बस उहा ॾे, बाक़ी सब कुछ थी वेंदो। मां कुछ न काथे चयो, मां मत चयो। अगर सुमति आई, मत खुली तो सब कुछ खुली वेंदो। इन्हीं करे असां हमेशा नज़र पंहिंजी मत ते रखूं, नज़र पंहिंजी सोच ते रखूं, असांजी सोच कीअं आहे। ऐं जहिड़ी असांजी सोच हूंदी असां उहा चीज़ पंहिंजे दिमाग़ में विहारे सघंदासीं। जंहिंसां दिमाग़ में जेका चीज़ विहारियूं न, ओॾो कमाल जो कमु कंदी आहे। जीअं सच साईं जो मिसाल हो, हिकिड़ो एॾो वॾो बि न, पर चङी उमिरि जो नौजवान ॿार जे विच में हो। ॾिसी वियो 10, 12, 14, 15 साल जो। ओ नौकरी कंदो, ग़रीब हो, जंहिं क्षेत्र में नौकरी कंदो वॾो सेठ हो। कुदरती ग़लती थी, उन कुझु खयईं, मजबूरी कयईं, कुझु बि खयईं, लेकिन कुझु खयईं। ऐं जॾहिं पतो पियो त उनखे सेठ ठीक ठाक मार ॾिनी। चङे भले ते कॾहिं छॾियईं, ॾाढियूं महिनत कयूं, घर में ॿियो कुझु बि कोन्हे, जेको बि आहे मूंखे ॿियो कोई सहारो बि कोन्हे, मां काॾे वञा। पर मुंहिंजो बि कोई कोन हो। सेठ उनखे ठीक ठाक धोतो, उन बदनामी एॾी थी जो उनखे कोई वेझो ई न अचण दे, भई चोर चोर कंदुसि। कुदरत साईं जन जो भर वारे शहर में वञण थियो, हर को वञे, वधे बि वियो। जीअं रात जो सत्संग में हो, वरी साईं जी शेवा में रहियो, सॼे साईं जी शेवा में। तो हिन खे तो ॿियो कुझु हुयो ई कोन, वीचारो वञे काॾे, अञा बदनाम माण्हू, ऐं एॾी उमिरि बि कोन, 10-12 साल खां वॾी उमिरि बि कोन, ॿियो कोई बि कोई कोन। जॾहिं साईं जन उन अर्ज़ु कयो, चई मुंहिंजे घर में सभिनि में ॻाइण वॼाइण जेको रहंदो, त वरी
जो कुदरती वरी उन पासे वञण त हिन जी उमिरि चङी थी वई। उते पासे वारे शान में वियो रात जो भक्ति वग़ैरह कई, उते ॻायईं जेको तव्हांजी उमिरि चङी थी वई, शिकिल ई बदिलजी वई। तो जीअं ॻाए वॼाए सभिनी खे मना हाणे हितो जो सिखियलु थियो। ऐं हितो जो भक्ति में हमेशह जेको राड़की साहिब में रहंदो माण्हू खे भक्ति ज़रूरु ईंदी, माना इहो हितो जो असुलु हूंदो। और राड़की साहिब जो त इहो हूंदो हुअसि, एतिरा माण्हू सिखियल में मजबूरी हूंदी या सिखियल हूंदा लाज़मी। जेकॾहिं राड़की साहिब जो कोई बि माण्हू किथे कंहिं ॿिए शहर में वेंदो, पोइ शाम जो सभु राति जो जेके वेहण ईंदा ख़बरचार वठण, भई राड़की साहिब जो आयो आहे, पोइ कोई बि हुजे, भई जेको राड़ हुजे या शहर वारो हुजे, उते पैंच वग़ैरह उते वेहण बि वेंदा, ख़बरचार बि वठणु वेंदा, प्रसाद बि खणी वेंदा। इहो उन्हनि ॾींहंनि रवाजु हूंदो। ऐं गॾु बाजो धुकुड़ बि खई ईंदा, भई तव्हां ओॾो आया ज़रूरु कुझु न कुझु ॻाईंदा हूंदा। इन करे हितो जे हर माण्हू खे ॻाइणु ज़रूरु ईंदो। भई राड़की साहिब जो माण्हू त माना ॻाईंदो ज़रूरु, माना त इहो हूंदो। त हे जीअं उते वियो, मां राड़की साहिब खां आयो आहियां त बाजो धुकुड़ खणी आया। भई जेको दूर थियो परे थियो पतो त सभिनि खे हुयो। हिन बि चङे नमूने भक्ति कई। त हिनखे चयूं हिकु ॿ ॾींहं ॿिया बि रहो। हिन बि वीचारे पाण खे ज़ाहिर कोन कयो त बासल में आया कहिड़ो साॻियो आहे की ॿियो आहे। उन्हनि बि कोन सुञात पर हुयो ई कोन, कोई चङो मुस्त हुयो कोन, अहिड़े घर सां बि हुयो। त जीअं वियो त उहो ॿार वरी उन शहर पंहिंजे में बि वियो, उनखे वठी विया। जेको सेठ बि उहो भक्ति में आयो ऐं अची करे हिनखे इज़त सां मनाए वियो। चयोसि हलो मुंहिंजे घर में पेर ज़रूरु घुमायो था, होॾे आया। हे बि वियो हुते भक्ति वग़ैरह कयईं, चङे नमूने प्रोग्राम कयो, जेतिरो बि ख़र्चो। आख़िर में भेट वग़ैरह सभु खणी आयो सेठ जेको बि हुयो। पोइ सेठ चयुसि, चइबो तव्हां असुलु किथां जा कीअं राड़की साहिब रहंदा हुता हिते, ईअं ॻाल्हि थींदी आहे। पोइ खिलियुसि, चयो मां उहो ई आहे हिनखे तूं कुटे करे कढियो। जंहिंसां चोरी बदिली सभु चोर चोर कंदा वियो साॻियो मां। उहो जे तकणु लॻो ऐं सेठ जे मुंहं मां ख़ुदि निकितो, चई चङो संग ऐं चङे रंग जो इहो ई असरु हूंदो आहे। त जंहिं कोई लकुड़ मारिया उहो पेरनि ते अची करे हथ रखे त माने केतिरो कमाल जी चीज़ हूंदी आहे। जेको हक़ीक़त में असांजो दिमाग़ जेको बि आहे, जहिड़ी असांजी सोच हूंदी, जहिड़ी मत हूंदी, असां तहिड़ा थियण लॻंदासीं। इहो असांखे ॾिसणो आहे त आया असांजो दिमाग़ गुलनि जी टोकरी आहे या डस्टबिन आहे। असां हुनमें बहितरियूं चङाइयूं कठियूं कंदा आहियूं, चङियूं ॻाल्हियूं कठियूं कंदा आहियूं, चङनि वेही करे ॻाल्हियूं कंदा आहियूं, बहितर ॿोलींदा आहियूं, या गिला ग़लति लफ़्ज़, ग़लति सोच, ग़लति वीचारनि खे भरींदा ऐं उनखे जाचण जो बहितरीन मिसाल असांजो दिमाग़ कीअं आहे, असांजी सोच कीअं आहे। असां अगरि कंहिंखां पुछूं जेके ई वेठा आहियूं त गुज़िरियल हफ़्ते पाण छा ते ॻाल्हायोसीं, कहिड़े मौज़ू ते असां चङो छा कयोसीं, छा ॿुधोसीं, त शायदि असांखे ज़हन में हूंदो या असां अॻे चङा एपिसोड हलायासीं।
भाई नर्क खां आयल जूं कहिड़ियूं निशानियूं हुई, जेके नर्क खां आया हिते असां सुधरणा आहियूं, वरी नर्क न वञूं, असां केतिरनि खे यादि आहे। ॻाल्हियूं बि खोड़ू, हिकु बि कोन्हे, नऊं ॻाल्हियूं पहिरियों हिकु बि कोन्हे। सभिनि खां पुछो भई नर्क को असांखे बचिणो आहे न, आयासीं त सही, वरी त न वञूं, जेके असां में कमियूं आहिनि उहे दूरि करणु आयासीं। पर केतिरनि खे यादि हूंदियूं असां, शायदि काई ॻाल्हि कंहिंखे हूंदी न वञ मुंहिंजो कुझु बि, या कुझु हूंदी उहो बि असांखे ॾिसंदासीं। हाणे सोच जी ॻाल्हि आहे। पर हिते असां कंहिंखो इहो पुछूं भई तव्हांखे साल थियो, 2 साल थिया, 5 साल थिया, जंहिंसां असांजो कंहिंसां झेड़ो हुजे या मुंहुं ख़राबु हुजे, जंहिंजे करे तव्हां विड़िया बि 3 साल अॻु त कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ चया, असांखे कहिड़ो कहिड़ो यादि न हूंदो। सभई ॿुधाए वेंदासीं या 4 वधीक ॿुधाईंदासीं, कोई घटि ॿुधाईंदासीं। पर थिया बि साल आहिनि, पतो बि कोन्हे। असां ग़लति ॻाल्हियुनि खे दिमाग़ में केॾनि सालनि खां पंहिंजी जॻह ॾिनी आहे, केतिरो खे संभाले करे रखियो आहे, केतिरो खे सजाए रखियो आहे, केतिरो खे बढ़ाए रखियो आहे। जे अॼु बि एॾनि सालनि खां पोइ उहा ॻाल्हि निकिरंदी त शायदि 2 लफ़्ज़ वधीक करे निकिरंदी आहे, पर घटि करे कोन निकिरंदी जेका बि हूंदी। जेकॾहिं का चिंगारी हूंदी त हाणे बि जंहिंमहिल उहा यादि पई ॾियारे त माना हिकदमि कोई हिकिड़ो वॾो भंभच पारे करे निकिरंदी, हिकदमि अहिड़ी निकिरंदी। चिंगारी मुंहिंजो अलाए केतिरी वधी वई हूंदी, हाणे बि छड़ो कोई ॻाल्हि यादि ॾिवारे भई तोखे फलाणी शख़्स जो कीअं हुयो, या फलाणी तोखे छा चयो, पोइ असां ॾिसूं कीअं असांजो मुंहुं खां वधीक जा सॼा फाटण शुरू थींदासीं। पर चङी ॻाल्हि असांखे हिकु दफ़ो वेठे वेठे थोरो ॻाल्हियूं करूं, तॾहिं बि उते ई 6 ॻाल्हियूं करूं त 6 मुंहिंजो हिकु बि मुश्किल यादि हूंदी उते जो उते। इहो असांजे दिमाग़ जी ॻाल्हि आहे। असां दिमाग़ में छा रखी सघंदा। असां कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं असांजी याददाश्त न आहे, मेरी ॻाल्हि यादि न आहे पवंदी। न, मेमरी पावर त असांजो ओतिरो ई आहे। जेकॾहिं असांजी याददाश्त कमज़ोर हुजे असांखे ग़लति ॻाल्हि छो थी यादि बीहे। असां याददाश्त ॾोह नथा ॾेई सघूं। असल चीज़ आहे यादि करण में असांजी रुचि छा में आहे, असांजी चाहत छा में आहे, असां यादि रखणु छा चाहियूं था। जंहिं चीज़ में असांजी चाहत हूंदी उहा चीज़ असांखे यादि रहंदी। जंहिं चीज़ खे असां यादि रखणु चाहींदासीं उहा असां कोन भुलंदी। लेकिन असां ग़लति चीज़ुनि खे एतिरो गहरो करे वठंदा आहियूं जो उहे असांजे अंदरि घर करे वेंदियूं ऐं ग़लति चीज़ुनि जे करे चङी चीज़ खे जॻह बि न मिलंदी आहे, पंहिंजो पाण भॼी वेंदी आहे। तंहिंजे करे जेकॾहिं असां थोरी चङी चीज़ तरफ़ तवजा ॾियूं त सचे साईं त मिसाल ॿार तो साॻियो हुयो, जॾहिं उहो ग़लति चीज़ुनि में उनखे पतो पियो त चोर थी वियो, छाकाणि दिमाग़ में फितूर पियो घुमंदो सदाई। मुंहिंजी इज़त मान शान सभु कुझु वियो, पर रोटी लाइ बि ॾुखियो, अञा मार जुदा खाए। उहो साॻियो ॿार जॾहिं सच साईं जी सोबत में आयो मुंहिंजी रुचि बदिलजी वई, मुंहिंजी चाहत बदिलजी वई, मुंहिंजी याददाश्त बदिलजी वई। याददाश्त मेमरी पावर उनखे साॻियो जहिड़ो अॻु में हुयो तहिड़ो पोइ हुयो। अॻु में हुन ग़लति चीज़ूं रखियूं इन करे पोइ ते वियो, जंहिं ॾींहुं खां हुन चङियूं चीज़ूं दिमाग़ में रखणु शुरू कयूं, जंहिं सोटी हई उहा अची करे पेरनि में किरियो।
तंहिंजे करे पंहिंजी मत, पंहिंजी सोच, पंहिंजे वीचारनि खे असां बहितर कयूं ऐं सभ खां सवलो, सस्तो ऐं बहितर चीज हूंदी आहे आशीर्वाद, आसीस, दुआ। ऐं दुआ असां सभिनी खे यादि रखणु खपे, उहो ॾियण वारे जे वासी न आहे, उहो पावर वठण वारे खे आहे, ॾियण वारे खे न आहे। ॾियण वारो त ॾियण जे लाइ अहिड़ो हूंदो आहे, जो रावण जहिड़ो माण्हू बि उहो सभु कुझु तबाह थी वियो, लेकिन उहो पंहिंजे हथ खे किथे रोके सघियो। यानी मुराद, इख़लाक़, झुकाव केतिरो वॾो कमु कंदो आहे। ॾियण वारो रावण जो मिसाल आहे, सभु कुझु जो ख़तमु थियो, यानी ॾियण वारो सभु कुझु जेको झुके हुनखे लुटाए ॾियण जे लाइ तयारु आहे। उहो पंहिंजो पाण खे लुटाए छॾींदो आहे, पर सिर्फ़ु वठण वारे खे कला हुजणु खपे। ऐं ॾियण वारो इहो बि न ॾिसंदो आहे त साम्हूं वारो केरु आहे, उनजो इन चीज़ सां बि वास्तो कोन्हे। इन करे जेतिरी रहमत रावण खे मिली, रावण खे पेदो ओतिरी मिली, घटि किथे मिली। उन आसीस वरिती, तपस्या कई, कुझु बि कई, उनखे बि ओतिरी मिली, पर उनखां अॻु में, आसीस वठण खां अॻु में असांखे पंहिंजी मत खे ॾिसणु खपे। मुंहिंजी सोच, मुंहिंजा वीचार छा आहे, त जेका रहमत मिले थी मुंहिंजो अहिड़ो सदुपयोग कयां जे उते ज्योति जॻे चिंगारी न थिए। मूंखां अहिड़ा कर्म थियनि जिते उन सचे साईं जी ज्योति जुॻे, उनजे अॻियां मुंहिंजी रहमत वसे। मुंहिंजे कर्मनि खां चिंगारी न थिए जेका जलाए छॾे, ख़तमु करे छॾे पाण खे। तीली ॿिन्ही में आहे, ज्योति में बि चिंगारी में बि। तीली साॻी आहे, हिकिड़ी जोत जॻाईंदी, प्रकाश फैलाईंदी, ॿी चिंगारी सभु कुझु तबाह करे साड़े ख़तमु करे छॾींदी। इन करे साड़ खे पंहिंजे जीवन में जॻह न ॾियो, जलन खे पंहिंजे जीवन में न जगमगाइजो, ज्योति खे जगमगाइयो, जलन जलाए रखंदी, ज्योति जगमगाहट पैदा करदी। असां सभु उन सचे साईं जी दामन में पंहिंजो पाण खे जगमगाइण आहियूं, ऐं जगमगाईंदे तॾहिं जॾहिं पंहिंजे जीवन जी ज्योति उन सचे साईं जे अॻियां भेंट कंदासीं। आरती जो मक़सदु बि इहो हूंदो आहे, थाली फेरींदा आहियूं। मक़सदु तुंहिंजी ज्योति, तुंहिंजो जीवन, तुंहिंजो संदेश, तुंहिंजो आदेश, तुंहिंजो निर्देश, सभु कुझु तुंहिंजो, मुंहिंजो पूरो जीवन तुंहिंजे चौधारी। गोल फेरींदा आहियूं, भई मुंहिंजो जेको जीवन आहे उहो तुंहिंजे चौधारी, भई मुंहिंजो कुझु आहे ई न। आरती जो मक़सदु इहो हूंदो आहे, गोल फेराइण जो, भई मुंहिंजे जीवन जी ज्योति जेका ई आहे उहो सदाईं तुंहिंजे चौधारी फिरंदी रहे, मुंहिंजो कुझु न हुजे। जेको तुंहिंजो संदेश, आदेश, तुंहिंजो जीवन, तुंहिंजी आसीस, तुंहिंजी रहमत, सभु कुझु उहो मुंहिंजो बणिजी वञे जीवन ज्योति, तुंहिंजे चौधारी फिरे, तुंहिंजा अमल, तुंहिंजी रहमत, सभु कुझु उहो हुजे। ऐं जॾहिं उहा ई ज्योति ॾिसंदा आहियूं, फेरींदा आहियूं, वरी जॾहिं रखंदा आहियूं साॻी ज्योति जे मथां हथ फेराए करे पंहिंजी अखियुनि ते बि रखंदा आहियूं, मुंहं ते बि रखंदा आहियूं, मथे ते बि रखंदा आहियूं। इन जो मक़सदु ॾींदा रहो, वरी ॾिसंदा रहो त मूंखे ग़लति चीज़ूं घणियूं यादि आहिनि या चङियूं चीज़ूं घणियूं यादि आहिनि। मां जेको ॿुधो उहो सचे साईं जे आसीस सां ॿुधो उहो यादि आहे, या कंहिंजा ग़लति लफ़्ज़ मूंखे घणा यादि आहिनि। ऐं वरी
उनजो वॾो असरु थींदो आहे दोहराइण सां। असां किथे पाण में वेहींदासीं, किथे ॻाल्हाईंदासीं, किथे पाण में हूंदासीं, अगरि उहे चङियूं ॻाल्हियूं खणी करे असां पाण में दोहराईंदासीं, उनसां अंदरि सॼो खे आहिस्ते आहिस्ते प्रैक्टिस थींदी वेंदी, सभु कुझु चङो थिए हलंदी। पर जेकॾहिं असां जेको कंहिंजी गिला, कंहिंजो कुझु, कंहिंसां उहे ॻाल्हियूं कंदा रहंदासीं, कंहिंखे उछालींदा रहंदासीं, त दोहराए दोहराए उहो असांजो अंदरि डस्टबिन भरिजी वेंदो जेको बि आहे। इन करे असां जिथे वेहूं था उते कहिड़ो ॻाल्हायूं था, छा कयूं था, कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं वरी वरी दोहरायूं था, उन तरफ़ सां तवजो हुअणु खपे। छाकाणि जंहिंमें असांजी रुचि जेको यादि हूंदो, जंहिं पासे ख़्यालु हूंदो, वरी वरी दोहराईंदा रहंदासीं, वरी वरी कंदा रहंदासीं। जीअं उन ॿार जो असां मिसाल वरितोसीं, जेसि ताईं उहो चोरी जूं ॻाल्हियूं सिखंदो कंदो, हेसि ताईं उहो हुयो। पर जॾहिं उहो ई सचे साईं जे संग में आयो, साॻियो उन चङियूं ॻाल्हियूं चवणु शुरू कयूं, ॻाइणु शुरू कयूं, वरी ॿुधाइणु शुरू कयूं, वरी छा कुझु चवणु शुरू कयो, शब्द करणु शुरू कया, त सभु कुझु उनते एतिरो वहिजी वियो जो उन जॻह ते उनखे केतिरी इज़त मिली, शान मिली, केतिरी बहितरी मिली। उनजा कर्म पंहिंजो पाण बणजणु शुरू थी विया, उनखे फल पंहिंजो पाण मिलणु शुरू थी वियो। तंहिंजे करे असां सचे साईं जी दामन में साओ विस्पति सावा सताबा थियण आया आहियूं, उनजी रहमत सां भरिजण आया आहियूं, ऐं उनजी रहमत सदाई मिलंदी आहे। उहो त सिधी सी ॻाल्हि आहे, रहमत आसीस अहिड़ी चीज़ आहे जेका असांजे वास्ते हर को चऊं त चई सघंदा आहियूं, भई उहो त सदाई ॾींदो आहे, उनजे वास्ते आहे ई न, उहो त पंहिंजो पाण खे लुटाइण लाइ तयारु आहे, सभु कुझु ॾियण लाइ तयारु। पर असांखे वठण जी कला त हुजे, असांजो अंदाज़ त सही हुजे, असांजो झुकाव त हुजे, उहो असांजे वास्ते उहो ॾियण वारे जे वास्ते आहे ई न। लेकिन असां वठण खां अॻु पंहिंजो पाण खे पात्र ज़रूरु बणायूं, लाइक़ु ज़रूरु बणायूं। जो रहमत मिले त पोइ जीवन ज्योति जगमगाए, ज़िंदगी चिंगारी न बणिजी वञे, ज़िंदगी साड़ न बणिजी वञे, ज़िंदगी जलन न बणिजी वञे, उहा जीवन ज्योति हुजे, उन सचो साईं प्रकाश हुजे, रोशनी हुजे, ख़ुशी हुजे। ऐं जीवन ज्योति चिंगारी ख़ुशी ऐं जलन, और कीअं थींदी आहे उनते पाण वरी ॿिए हफ़्ते ॻाल्हाईंदासीं जेको बि आहे। पर असांखे पंहिंजे जीवन जी ज्योति जगमगाइणी आहे, सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहणो आहे, उन सचे साईं जी रहमत खे पाइणो आहे। तंहिंजे करे अॼु जे प्यार भरे अवसर ते पाण सभु गॾु थियूं, असांखे पंहिंजी मत, पंहिंजी सोच, पंहिंजे वीचारनि खे नज़र में रखो, उन सचे साईं खां मत घुरो, आसीस घुरो, सुमत घुरो, बहितर अंदाज़, बहितर सोच, बहितर लफ़्ज़, बहितर ॻाल्हाइण, बहितर अमल, सभु कुझु वेठो। जीअं जीअं बहितर दोहराईंदासीं तीअं सभु कुझु बहितर थी वेंदो, सभु कुझु चङो थी वेंदो। हिकिड़ो संग चोर खे साधू बणाए छॾे, जंहिंजे लाइ सभु पेर मां पादर लाहे वेठा आहिनि, उनखे मिले, जंहिंजे लाइ पेर मां पादर लाहे ते वरी पंहिंजो सीस उनजे पेरनि ते रखिजे, त केतिरे वरी कमाल जी चीज़ आहे, केतिरो कुझु आहे। उहो साॻियो शख़्स जंहिंखे पादर मारिया पेर में लाहे करे, साॻियो शख़्स पंहिंजो सीस उनजे चरणनि ते रखे, तो सचे साईं जी रहमत किथे पहुचाईंदी आहे, कीअं कंदी आहे, असांखे यादि रखणु खपे। सिर्फ़ु असां पंहिंजी सोच खे बहितर कयूं, पंहिंजे अमलनि खे बहितर कयूं, असां पंहिंजे दिमाग़ खे डस्टबिन न
पर गुलनि जी टोकरी गुलदस्तो बनाए छॾियो। उनसे जो साईं जी आशीर्वाद, उनजो जीवन, उनजो संदेश, उनजो आदेश, उनते अमल, न त जिथे वियो बहितर त ॻाल्हायूं, ख़राबु त पोइ बि न ॻाल्हायूं, जेको ई ॻाल्हायूं। ऐं जेकॾहिं असां थोरो पंहिंजो पाण में चेंज आंदीसीं तो ज़िंदगी बदिलजी वेंदी, सभु कुझु बदिलजी वेंदो। जीअं जीअं बहितर थींदा हुनजो फल असांखे मिलणु शुरू थी वेंदो, असां ईअं वधंदासीं, वसंदासीं ऐं हमेशह उन सचे साईं जी आशीर्वाद पाईंदा रहूं, असांजो शीश झुकंदो रहे। छाकाणि त आसीस पाइणु, आशीर्वाद वठणु उहो असांजे वस आहे, असांजो हक़ु आहे, असांजे वस जी ॻाल्हि आहे, ॾियण वारे जे वस आहे ई न। मुंहिंजो त हथु खजंदो ई खजंदो, जहिड़ो ई हुजे। असां किथे बि वञूं, कोई वॾो हुजे, मञी करे ओचितो पहिरें पहुच थोरे असांखे ॾिसे बि न, तॾहिं बि हाली त पुठी ते हथु पंहिंजो पाण अची वेंदो। उनखे इहो ई पतो न हूंदो केरु आहे, पहिरें पवण वारो, हाली त हथु अची वेंदुसि पंहिंजो पाण, पंहिंजो पाण बि हथु खरी वेंदो, हुनजे वस जी ॻाल्हि ई न आहे। आशीर्वाद ते असांजो हक़ु आहे, उहो असांजो पंहिंजो दम आहे। सिर्फ़ु असांखे पाइण जी कला ज़रूरु हुजणु खपे, असांजे जीवन ज्योति जगमगाइण जे लाइ, आशीर्वाद जे चिंगारीअ लाइ, सिर्फ़ु उहा यादि रखो। ऐं जेकॾहिं थोरी ॻाल्हि असांखे सम्झ में अचे वई त पूरो जीवन ई जगमगाईंदी उथंदो। सचे साईं जी रहमत सां ईअं भरिबो जो चहिरो बहकी उथंदो, असां सभु कुझु जीवन ज़िंदगी बणिजी पवंदी आहे, असांखे सभु कुझु बणिजी पवंदो। स्वाद जी इन प्यार भरी घड़ियुनि में उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई अल्तजा अरदास वेंदी त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे, जो असांखे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई शीस उन सचे साईं जे अॻियां झुकंदो रहे, उन सचे साईं जी आशीर्वाद पाईंदा रहो ऐं उनजे गुणनि खे पंहिंजे जीवन में अपनाए पंहिंजे जीवन जी ज्योति खे जगमगाईंदा रहो। स्वामी जी शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे साई विस्पति जे सुहाने समय में पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफां आशीर्वाद, शुभकामनाऊं ऐं वाधायूं। सचो 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 सचो।